बहादुर यो क्या कयो है बंदा सजो कम इन करीम जो है उन मूंखे धकोणी पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे मां इन जो हिसाब उनजे पूरे खानदान खां वठंदुसि टुकड़ा टुकड़ा करे उनजे खानदान जा कोहिस्तान जे पगड़नि जो खाज बणाईंदोमांसि छो जो शेर बहादुर भरोसे जो नालो आहे जंहिं महिल न यकीन न रहियो त पोइ ज़िंदगी ख़तम यो वहार करी मूंखे ॾियणो पवंदो शेर बहादुर खान जेकॾहिं जल्दी कार्रवाई न कईसूं इहो पाण खे नुक़सानु ॾेई सघे थो ऐं हुन जा हौसला बुलंद थी वेंदा अॻिते हली असांजे लाइ वॾो नुक़सानकार साबित थींदो शेर बहादुर हाँ इंतकाम जी आग में घणो फदकी नथो सघे शेर बहादुर खान कंहिंजी मदद वठूं न बंगुला मदद त बुज़दिल वठंदा पंहिंजी ॿाहुनि में अञा एतिरो साहु आहे जो दुश्मन सां अकेलो बि जंग जोड़े सघां थो तूं सिर्फ़ पंहिंजो पाण खे मज़बूत रख शेर बहादुर बि उन तूफ़ान जो नालो आहे जंहिंजे अचण सां जबल पुरज़ा पुरज़ा थी वेंदा तुंहिंजे करे मुंहिंजो पुटु मूंखे छॾे वियो तुंहिंजे करे मां तोखे ज़िंदा कोन छॾींदसि तूं ख़ुशि न थी ख़ुशि न थी अम्मा चिया भी रखिए तो काय अल्लाह खैर करे मुंहिंजो करीम बि हाणे ॿाहिरि वियो आहे भारत तुझे बेकस राजा साईं तू हिते खैर त आहे न ॾिस पुट असांजी दुश्मनी चंद माण्हुनि सां आहे उन जे करे रादर मां निकितल आहियूं
यो मुर्स मानू जो शान ना है जो 2 रातूं 4 रातूं घर का बाहर रहे। तू बिंदियन का घर न तो अची किरायो है। चाचा साईं गाल बुध मां रात जो घर ईंदो आहियां ऐं रात जे पेट मों ई घरों निकिरी वेंदो आहियां। या मुखे खबर है पर तू रुगो यो बुधा किरायो है कंहिं ॾोह जे ख्याल सां त कोन निकितो है। चाचा साईं अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे ॾोह जी कंहिं शिकायत कई आहे? ॿुधाए। हाणे मिली आहे हाणे मिली आहे बिना ॾोह करण जे? तो ॾोह कयो आहे। ॾोह कयो आहे? मूं कहिड़ो ॾोह कयो आहे मूं? खुली ॿुधाए चाचा। अरे यो मुर्स मानू जो शान ना है जो कंहिंजे घर जो लोढ़ो लताड़े। चाचा चाचा तू चवण छा थो चाहीं? कंहिंजो लोड़ो मूं लताड़ियो आहे? कंहिंजे लोड़े में मां अंदरि घिरियो आहे? ॿुधाए मूंखे। कंहिंजी इज़त ॾिस चाचा ॾिस मूं ते अजायो इल्ज़ाम न हण। ही जमाल ख़ान कॾहिं बि फाड़िया पवारो ऐं कुथो कम न आहे कंदो। तो इहो कुथो कम कयो आहे। कहिड़ो कुथो कम कयो अथम? ॿुधाई छो नथो? ॿुधाए मूंखे। न न चाचा न हमें द्रोगे तोखे कंहिं ॿुधायो आहे? ॿुधाए मूंखे। जमाल जेतिरी तुंहिंजी उमिरि आहे न ओतिरो ई मां हिन जबल जे घटनि घेरनि खां वाक़ुफ़ आहियां। ख़बर अथम चाचा ख़बर अथम। जेतिरो जल्द थी सघे पराई न्याणी वापसि कराइणी आहे न त ॾाढो खून ख़राबो थींदो। चाचा साईं जेकॾहिं गुलबानू वापसि कईसीं तॾहिं बि खून ख़राबो थींदो। जे न कईसीं गुलबानू वापसि तॾहिं बि गुलबानू मारिजी वेंदी। राज वारा भले हुनखे छॾे ॾियनि। इहो सरदार शेर मोहम्मद आहे न इहो गुलबानू खे माराए छॾींदो। ॻाल्हि तुआरी बि सही आहे पर सरदार सावण खान वॾो आहे। सॼे राज जो भार पंहिंजे सिर ते खणंदो आहे। मूंखे गुलबानू खे वापसि कराइणो आहे। इहो सरदार साहब जो हुक्म आहे। चाचा साईं जेसी ताईं मुल्क मां वाह विसामे पोइ चाची नेमत वारनि वटां गुलबानू खे वठी वापसि करे छॾींदुसि। न गुलबानू खे हींअर जो हींअर सरदार साहब वटि पेश करिणो आहे जीअं पाए हमेशह हमेशह जे लाइ विसामी वञे। चाचा साईं मां तोखे कहिड़ो जवाब ॾियां कहिड़ो जवाब ॾियां सम्झ में कुझु बि नथो अचे। ख़ैर वॾोई जेका तुंहिंजी सलाह। मां हींअर जो हींअर माई नेमत वटां गुलबानू खे वठी सरदार साईं वटि पेश थो कयां। मुरीद मुंहिंजे दिलि में तमामु घणा सवाल आहिनि ऐं हिननि सभिनी सवालनि जो जवाबु सिर्फ़ु तो वटि आहे। तो ऐं मां जेकी ख़्वाब ॾिठा हुआ फ़क़ति इहो फ़क़ति ख़्वाब आहे ऐं इन जो हक़ीक़त सां को बि तालुक़ु न आहे। जेकॾहिं इहे ख़्वाब हुआ त इहे ख़्वाब अञा ताईं मुंहिंजी अखियूं छो न ॾिसी सघियूं आहिनि ऐं जेकॾहिं इहो सिर्फ़ु ख़्यालु आहे त मुंहिंजे दिलि मां इहो ख़्यालु छो नथो निकिरे? ॿुधाए न मुरीद छो नथो ॿुधाई? शायदि तूं इहो न ॿुधाईंदे। मूंखे ख़बर आहे त तूं पंहिंजे कॉल जे करे मजबूर आहीं। तूं मूंसां मोहबत कंदो आहीं। उहो मुरीद
जेको तुंहिंजो हुयो उहो को ॿियो हुयो ऐं हाणे वारो मुरीद उहो न आहे। उन मुरीद तोसां मोहबत करे अहिड़ी दुनिया वसाइण जी कोशिशि कई जंहिंजूं बुनियादियूं वारी में रखियल हुयूं। हिकु अहिड़ो तूफ़ान आयो जेको मुरीद समेत सॼी दुनिया खे गर्क करे। मूंखे ख़बर कोन हुई त मुंहिंजी उमेदनि खे ईअं साड़े रख कयो वेंदो। मां त पंहिंजी उमेदनि ऐं ख्वाहिशनि जी सेज सजाए तुंहिंजी राह ॾिसी रही। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जंहिंजी सज़ा मूंखे ॾिनी पई वञे। मुंहिंजूं मजबूरियूं हुयूं, इन करे मां तुंहिंजो मुजरिम आहियां। केतिरो आसानी सां तो चई छॾियो त मां तुंहिंजो मुजरिम आहियां। एतिरो चई सभु ख़तम करे छॾी। एतिरे वक़्त खां तोखे यादि कंदी रही आहियां। हिकिड़ो लम्हो तुंहिंजी यादि में गुज़रियो आहे। राति जी ख़ामोशी में तुंहिंजो नालो पुकारियो था, तूं छा थो सघीं? तॾहिं जी रोशनी में मां तोखे विसारे छॾंदमि। न मुरीद, ईअं न आहे। तुंहिंजा जज़्बात पंहिंजी जाइ ते हनी ऐं जंहिं कैफ़ियत मां गुज़रे रहियो आहियां उन खां तूं वाक़िफ़ आहीं। बालाज ताई चगरा वारा तो मुझे मुरीद के मारियो आहे। मां तोखे ज़िंदा न छॾंदसि। तुंहिंजी बूटियूं करे इन को इंसान जे अखड़नि ऐं गिदड़नि खे खाराईंदसि। मुझे घर केर भरी गुआड़े, मुझे बचड़े की जाए केर भरी। ओ मुझे करीम बख्शे पुत्र बा। अदी खैर ताही तू ही पंहिंजा कहिड़ा हाल कया? अदा मुसा जुल्म थी अदा। छा थिया भेण? अदा मुझे बचड़े के बेगुनाह मारे छॾनि अदा। अदा मुझे अगड़ी खाली करे छॾनि। अदा अञा मूंखां पुछी थो त मां अहिड़ा हाल पंहिंजा जो कया आहिनि अदा। अदा ज़ालिम मुंहिंजा ज़ुल्म करे छॾियो अदा। मुंहिंजे बचड़े खे ई ख़तम करे छॾियो। अदा मुझे करीम बख्शी मूंखां अलॻि करे छॾियो अदा। मुंहिंजे ज़ालिमनि पुट खे मारे छॾियो। मूंखां बचड़ो जुदा करे छॾियो अदा। अलाह जो को कार पवंदुनि जब मुझे सहारो भी यो छिनी छॾियो अदा। अल्लाह जे रसूल जी का मार पवंदुनि। छा करीम खे? अदा का ख़बर कान्हे का त मुंहिंजे बचड़े खे कंहिं मारियो। का ख़बर कान्हे। सबर कर मुंहिंजी भेण। मां तुंहिंजे पुट करीम बख्शी जे कातिलनि खे ज़रूर पधरो कंदुसि। अदा मूंखे त सज़ा कुदरत वारे ॾिनी, पर हीअ न्याणी कहिड़ी सज़ा पई थी हिते लोड़े। वठी वञी पंहिंजे मालिकनि जे हवाले करीसि। इन कहिड़ो ॾोह कयो। हा जी, इन लाइ त आयो आहियां। अॼु सरदार सावण खान हिन छोकिरी खे पंहिंजे पीउ जे हवाले कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।